खे मुझो कैमरामैन ॾेखारे सके तो मूवी जमील अहमद बुरड़ो ऐं आसिफ आराई जी बाजाबी लाइ वारसन सिपो करमपुर ग्रेडेशन अमले ॿियनि मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जे अॻुवाणनि शहरनि इलाइक़े वासियुनि जी सॾ ते सुबुह खां जारी रहंदड़ जेको धरणो आहे उहो हिन वक़्तु जारी आहे ऐं काफ़ी कलाकनि खां पोइ जेको आहे त पुलिस इंतज़ामिया DSP कंदकोट सरदार चांडियो मुगी मुज़ाहिरीन सां जेको आहे त ॻाल्हाइण लाइ पहुतो आहे। हिन वक़्तु मुगी मुज़ाहिरीन ऐं पुलिस में जेको आहे त धरणे खे ख़तमु करण लाइ ॻाल्हियूं जारी आहिनि और यकीनन उहे ॻाल्हियूं थोरी देरि पंहिंजे इख़्तिताम ते पहुचंदियूं ऐं रोड खुली वेंदो ऐं ट्रैफ़िक खे वञणु ॾिनो वेंदो। जी नाज़रीन, मुगवी वापडा मुलाज़िम जमील बुरड़ो ऐं संदसि साथी आसिफ आराई जी बाज़ाबी लाइ वारसन करमपुर सिपको अमलो करमपुर ग्रेडेशन अमले मुख़्तलिफ़ सियासी समाजी जेको आहे तंज़ीमनि जे अॻुवाणनि शहरनि ऐं इलाइक़े वासियुनि पारां करमपुर भरिसां करमपुर थाणे जे अटेंडर साहिब मीर बकर खान बिजाणी लाड़ो वटि जेको आहे त मुगनि जी बाज़ाबी लाइ धरणो लॻायो। धरणो सुबुह 10 वॻे लॻायो जेको 4 कलाकनि खां पोइ उहो धरणो ख़तमु कयो वियो आहे। जॾहिं त DSP सरदार चांडियो धाणे वारे हंधि पहुची मुगी मुज़ाहिरीन सां कामयाब ॻाल्हियूं करे रोड खोलाए ट्रैफ़िक खे वञणु ॾिनो आहे। पुलिस जेको आहे त मुगी जी बाज़ाबी लाइ मुगी मुज़ाहिरीन खां 3 ॾींहंनि जी मोहलत वरिती आहे ऐं न थियण जी सूरत में मुगी मुज़ाहिरीन जो चवणु हो त असीं चोथे ॾींहुं वरी धरणो हणंदासीं। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजाणी JTN वेब न्यूज़ करमपुर।